पासे मिठी में सिंध के स्पोर्ट्स खाते पारां थर पार्कर में 3 ॾींहनि वारो स्पोर्ट्स मेलो ऐं थर मैराथन रेस शुरू थी वियो आहे, जंहिंजो सूबाई सलाहकार अरबाब लुत्फुल्लाह ऐं मीर नादिर मक्सी इफ्तिताह कयो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ बजीर। जी एजाज़ जी, सिंध जे स्पोर्ट्स खाते पारां 3 ॾींहं जेको सरपारकर में स्पोर्ट्स मेलो ऐं थर मैराथन रेस जेका आहे उहा हाणे शुरू थी वई आहे। उनजो सूबाई सलाहकार अरबाब लुत्फुल्लाह ऐं उनखां अलावा MPA मीर नादिर मक्सी ॿिन्ही ॼणनि हिते तव्हांखे ॿुधायां त इफ्तिताह करे छॾियो आहे। इफ्तिताह करण खां पोइ क्वालिफाइड जेका करण लाइ गाॾियूं जेको आहे उन्हनि जो दौड़ण वारो सिलसिलो जेको आहे उहो शुरू थी वियो आहे ऐं अॼु पर हिन मेले में 100 खां वधीक गाॾियूं जेके आहिनि उहे हिसो वठी रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते 4 औरतूं जेके आहिनि उहे हिते ड्राइवरी जा जेके फ़र्ज़ उहे सरअंजाम ॾींदियूं। 4 औरतूं जेके आहिनि उहे हिन साॻी तव्हांखे ॿुधायां जीप रैली जेका आहे उनमें शिरकत कंदियूं ऐं उनमें पंहिंजो ड्राइविंग ज़रिए पंहिंजा करतब ॾेखारींदियूं। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त ॿिया मुख़्तलिफ़ जेके मर्द ड्राइवर जेके आहिनि उनमें मीर नादिर मक्सी मुकेश चावला ऐं ॿिया मुख़्तलिफ़ सुल्तान ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके तव्हांखे ॿुधाइनि ड्राइवर जेके आहिनि उहे हिते जीपूं जेके आहिनि उहे दौड़ाईंदा। उनखां अलावा उठनि घोड़नि जी दौड़ जेका आहे उनजा मुक़ाबला रखियल आहिनि। उनखां अलावा अॼु राति जो जेका थर जी तफ़रीगा गड्डी बिट जेका आहे उते महफ़िल मौसीक़ी जो इतमाम कयो वियो आहे, जिते थर जा नाले वारा फ़नकार जेके आहिनि उहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। पर हेतिरा ई तव्हांखे ॿुधायां त हीअ रैली जी जेका बाक़ाइदे शुरूआति जेका आहे उहा मिठी जे वेझो ॻोठ खारियो नरा में थी चुकी आहे ऐं मुख़्तलिफ़ गाॾियूं जेके आहिनि उहे दौड़ी रहियूं आहिनि। उनखां अलावा सभई हिते शौक़ीन जेके आहिनि उहे गाॾियुनि जी दौड़ जेका आहे उहो ॾिसण लाइ हिते पहुतल आहिनि ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ पिंडाल जेके आहिनि उहे तयारु कया पिया आहिनि, कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। उनखां अलावा जेके हिननि जे रहाइश जो बंदोबस्तु जेको आहे उहो बि कयो वियो आहे। ख़ासि तौर ते जेके ड्राइवर आहिनि उहे उन्हनि लाइ जेका हिते कैंप क़ाइमु कई वई आहे। उनखां अलावा ॿिया मुख़्तलिफ़ जेके तव्हांखे ॿुधायां रांदियूं जेके आहिनि उहे बि शामिलु आहिनि। पर हेसि ताईं जेका तव्हांखे ॿुधायां त जीप रैली जेका आहे उहो आगाज़ थी चुको आहे। जी।